अमान सभिन सजन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। थद में सलाम जो जवाब ही मिसरी है। अस्सलाम वालेकुम सलाम। जी त मो आदिल बेकार जमायत सजूरे जे आडो एक अल्लाह जे कलाकार में आयत मुबारक पेश कई आ दुआ मु बेकार के इन जे मथा हक में सच बयान करण जी तौफीक अदा फरमाए। तवाई असा के इन जे मथा बुधी करे अमल रखण जी तौफीक अदा फरमाए। आने दिल से आमीन जो आमीन। असा बेहद शुक्रगुजार आहियूं सही जनाब मोहतरम आजम एहतराम हज़रत क़िबला साईं मोहम्मद इकरार अमन शाह राशिदी दामत बरकातुहु आलिया जो वॾी महिरबानी जे दस्तगीर जो बचड़ो समझी करे घुराए महबूब जे आशिक़नि जो दीदार करायो। थकिजी विया जेकर हेड़ी तद में सुस्त थी विया 12 रबीउल अव्वल त अञा पोइ थिया परवाना महबूब जी महफिल में तो असा पाण न आया फिर पाण घुराए करम करे तो असा जो बेड़ो उतारियो जिनके मथा करम कंदा उनके ही पांजी महफिल नसीब कराईंदा। ओ मुझे महबूब जा परवाना मुझे महबूब रसूलुल्लाह जे मीलाद शरीफ जो महीनो तो असा सुनन जे सुजाणप वारो महीनो अची वियो। ओ सुनियो निर्वार थियो हिते निर्वार तवा थी दो अगले फ्री तवा के निर्वार कंदो। सुभान अल्लाह। मुजा लजपाल बाबा सही मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी फरमाइंदा सुनियो जो महीनो अजे पांजे घर दे यारियां मारे जा 11 झंडा लगा करे सुभान अल्लाह जो जवाब मारे जा 11 झंडा लगा असा न बुधायूं त आशिक़ रसूल जो घर मुजो इया न एड़ा मीलाद जा झंडा लगा जो तुझे घर वटा को गुजर करे तुझो घर सदे पान बुधाए मदीने वाले तुझे आगे रसूलुल्लाह जे मीलाद शरीफ और मुझे महबूब जा परवाना मुझे महबूब रसूलुल्लाह जे मीलाद पांजे घरन ते झंडा पांजे दुकानन ते झंडा पांजे गाडिन में झंडा घर ते झंडा हण त घर भी बुधाए त मां सुनी आया। सुभान अल्लाह। सुनिए जो दुकान गाड़ी के झंडो हर तक गाड़ी भी बुधाए तो मां सुनी आया। ओ प्रिय जा परवाना मुझे महबूब रसूलुल्लाह जे असा जो अकीदो जे महबूब जे मीलाद जे खुशी में ये लफ्ज वड़न त इश्क वाली सुभान अल्लाह कह जा जे ओ प्रिय जे मीलाद जे खुशी में पांजे घर ते मीलाद जो झंडो थो लगाए रब उनके घर में मुसीबतों दूर करे। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं। सुभान अल्लाह। आते हैं वही जिनको
किस्मत के सिकंदर लमका मिलाद मनाते हैं। जितने रण करे सुभान अल्लाह, जो जोर लगाए रण करे सुभान अल्लाह, जब उनके हिट महीने में मदीने जदीदा जो सरवरे आलम का मिलाद मनाते हैं, जो आते हैं वही जिनको सरकार भुलाते हैं। सब गंजी मुसा जमराज का बेड़ो करे, जो आते जो महीनो ईंदो आहे आशिक़ जो बेड़ो तरी वेंदो आहे। अक़ीदो आहे सुभान अल्लाह। अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे मंदर दरिया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। मुंहिंजा मुला जेको गॾु पढ़ाए पीर जे मीलाद जे सदके बेड़ो तारे छॾिया। तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, जो मंदर दरिया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। किथे कुरान में मीलाद नबी जो ॾेखारियो, किथे नबी जो मीलाद साबित आहे। सुनन वटी ने त कुरान मां भी नबी जो मीलाद साबित अल्लाह ताला जी ज़ात बबरकात फरमायो, वज़कुर फिल किताब मरियम इदिन तबज़त मिन आलिया मकान शर्किया। जारण करे सुभान अल्लाह जो जवाब मुझे प्रिय जा परवानो अल्लाह ताला जी ज़ात बबरकात फरमायो, ए महबूब बयान कर किताब मां बीबी मरियम जॾे पंहिंजे घर वारनि खां जुदा थी करे ओभर जे पासे ॾे वई। सुभान अल्लाह, जारण करे सुभान अल्लाह। उन मकाम ते वई यानी जिते हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे विलादत ॾिनई, मुंहिंजो रब थो फरमाए, ओ फ्री हज़रत ईसा जे विलादत जो बयान कर, ॼमण जो बयान कर, त क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत जे लाइ मिसाल बणजी वञे त नबीअ जो मीलाद ॿुधाइण फरमान रब जो आहे। सुन्नत मदीने वारे ताजदार अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। ओ मीलाद मल्हाइण वारा जीअं मीलाद नसीब थियई त सम्झ मुंहिंजे मथां अल्लाह राज़ी थियो आहे, मदीने वारो ताजदार राज़ी थियो आहे, तॾहिं पंहिंजे दर जी गुलामी नसीब फरमाई। मुंहिंजे प्रिय जा परवानो मुंहिंजे महबूब जे मीलाद वारा मीलाद करण वारो कॾहिं खुटंदो कोन पर ॾींहों ॾींहुं वधंदो। तॾहिं त आशिक़ फरमायो यारी
बारी बारी जन तूंजी कैया रिज़्क़ में बरकत तन जे पैया पर अपजूना हे लडूना आईंदी छो न थींदा अमीर तालिब मामू जो मुर्शिद जा परवाना नबी जे अचण जी खुशी त रब करीम मलाइकत के भी नसीब फरमाई ओ जने अल्लाह ताला पांजो प्यारो नबी आदम अलैहिस्सलाम को दुनिया के अंदर छाए रब करीम हजरत आदम अलैहिस्सलाम के बनाए करे मुझो रब तो फरमाए ओ मलाइका जने मायन के ठाए ठीक करे विजा फैदा सब तो नफ़क़्तु फ़ीहि मिन रूही ओ जड़े माइन में पांजो रूह फूकिया ठीक करे न में पांजो रूह फूकिया तो तमाम मुझे नबी जे अचण जे ताज़ीम में ओ मलाइका मां रब तो फरमाया मुझे नबी जे अचण जे खुशी में सब सजदे में गिरी पइजो हज़रत नबी आदम जी खुशी कराए मां जले पांजो रूह फूकिया सब सजदे में गिरी पइजो फसजदल मलाइकत कुल्लुहुम अजमाउन सब मलाइका नबी आदम जे अचण जी खुशी कईया ओ पीर जे गोठ वारो मां तो पुछा कया मुझो रब तो फरमाए जने मां पांजो रूह फूकिया सुभान अल्लाह आजा करण करे सुभान अल्लाह तो फरमाए जने मां पांजो रूह फूकिया पो सजदो कजो पो खुशी कजो पो ताज़ीम कजो मां जने पांजो रूह फूकिया ओ पीर जे गोठ वारो मुझो रब त रूह का पाका पो हजरत आदम अलैहिस्सलाम में रब छा विझण फरमायो तफसीर खोले ॾिसो तफसीर वारा लिखंदा सुभान अल्लाह नफी जेको मुझे रब करीम शान बने तो सुभान अल्लाह जेको नबी आदम में रब करीम रूह विझण फरमायो रब त रूह का पाक यो रूह छाओ यो तो असां जे आमना जे लाल जो नूर हो जे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक ओ मुझे प्रिय जा परवाना यानी अल्लाह ताला मुझो दिल पर नबी दुनिया में आयो कोने मुझे मुस्तफा जे नूर जो खुशबू तरफ खुशबू अज़मे हली रही जी तालीम पेरो हली रही ओ मुझे प्रिय जा परवाना सब मलाइकत खुशी कईया अल्लाह इब्लीस के नबी जे अचण जी खुशी नसीब न थिया पर वॾी ॻाल्हि आहे हिन लफ़्ज़नि ते तवजो त कयो नबी आदम खां वठी करे ओ हज़रत महबूब मुस्तफा ताईं ओ जेको अॻ में नबी आदम ते चिड़ियल आहे उहो ई मुंहिंजे महबूब ताईं उन जो अक़ीदो उते ई बीठल आहे नबीअ जो मीलाद आदम जो भी नसीब न थियो आहे त मदीने वारे साईं जो भी मीलाद उनखे नसीब सुभान अल्लाह ओ मुझे महबूब जा परवानो मीलाद मल्हाइण नबीअ जे मीलाद जे खुशीअ में ताज़ीम करण अल्लाह जे फ़रिश्तनि जो सुन्नत आहे रब जो हुक्म आए कुर्बान मुझे दिलबर नबी जे मकाम ता आत बुधाया मुझे दिलबर नबी जो शान अल्लाह ताला केतरो न आला बनायो एकड़ो दफो मूसा गदी पढ़ायो त माल कया अज तारा मा बेडो तरयो मुजा मिठा तुझे करे चोगमदर
करे। शेर में जी दिल नतीजे को होते मते करे। हलो फुल में हथ कजो, फुल तो रोज़े में भी बापा जी दिल चवे तू हिकड़ो तो बहुत मथे घणी सुभान अल्लाह। शेर हले ना छो भला आड़ा का आजाद इब्राहिम छो कारण बरल ठपथरियो चमो जा मिठा तुझे करे। समाजी तो केजी ज़बान खामोश न हुजे। अज तारा मुंहिंजा मिठा तुझे करे। आत ॿुधायां मुंहिंजो दिल पर नबी आयो कोने। अल्लाह ताला पहिरियों ई महबूब जा चर्चा माण्हुनि जे ज़बान ते ॾेई मुंहिंजे प्रिय जे अचण खां 1000 साल अॻ में हिकिड़ो साल 1000 साल अॻ में यमन जो बादशाह जंहिंजो नालो तुब्बे हुमैरा है। सुभान अल्लाह। तुब्बे हुमैरा बादशाह जो नालो वो बादशाह पंहिंजे गुलामनि सां गॾु निकितो आहे। 2000 आलिम वठी करे पंहिंजा वज़ीर बि वरिताई, पंहिंजा नौकर चाकर हज़ारनि जो काफ़िलो वठी करे मके जे रवानो थियो आहे। जीअं जो रस्ते मां जंहिं शहर मां गुज़र करे माण्हू रस्तनि ते निकिरी बादशाह जो इस्तक़बाल पिया कनि, बादशाह जो ख़िदमतूं पिया कनि। काफ़िलो हलंदो हलंदो बादशाह जो जॾहिं मके जे शहर में पहुतो सुभान अल्लाह चवे उनखे बैतुल्लाह जो दीदार नसीब फरमाए। सुभान अल्लाह चवे उनखे देर सां मदीनो ॾेखारे। जेको सीने जो ज़ोर लॻाइण करे सुभान अल्लाह चवे उनखे जल्दी गुंबद ओ पीर जे ॻोठ वारा केड़े ॻोठ जायो पीर जे रब पीर जे ॻोठ वारनि खे निस्बत नसीब फरमाई। ॻोठ जा केड़े ॻोठ जा अवां भाग अवां जा भला जो रोज़े धणीअ जे ॻोठ जा मुंहिंजे महबूब जा परवाना। असां सुनी त आहियूं ई निस्बत वारा। निस्बत उहा चीज़ आहे जेको बेनमाज़ीअ खे नमाज़ी बनाए छॾींदी आहे, बख़्तनि वारो बनाए छॾींदी आहे। निस्बत उहा शइ आहे जो दोज़खीअ खे जन्नती बनाए छॾींदी आहे। जा परवानो अर्ज़ पियो कयां तुब्बे हुमैरा बादशाह जॾहिं काफ़िले समेत मके में पहुतो आहे कोई बि इस्तक़बाल जे लाइ न आयो आहे, कोई बि ताज़ीम जे लाइ न आयो आहे। जीअं जो मके में पहुतो हिकिड़ी राति गुज़री आहे। पंहिंजे नौकरनि वज़ीरनि खे घुराई मके वारनि खे छा थियो आहे कोई बि मुंहिंजे ताज़ीम जे लाइ न आयो आहे। हुन ॿुधायो बादशाह हिते हिननि खे हिकिड़ो घर आहे जंहिंखे बैतुल्लाह चयो वेंदो आहे। ताज़ीम उन अल्लाह जे बैतुल्लाह जी कंदा आहिनि, उन घर जी ताज़ीम कंदा आहिनि। इन जे करे तुंहिंजी ताज़ीम नथा कनि। बादशाह न मिरजी पियो आहे, चिड़ी पियो आहे। बादशाह उथी चवण लॻो कहिड़ी ताक़त जो मुंहिंजी ताज़ीम नथा कनि। चिड़ में अची करे चयईं ओ मुंहिंजा गुलाम हाणे प्यारा दोस्त हुन बादशाह दिल में इरादो कयो आहे, ज़ाहिर ॻाल्हि में दिल में इरादो कयईं त बैतुल्लाह खे मां तौबा नऊज़ बिल्लाह शहीद
मां कत्ल कराए छॾिया जेके भी मक्के जूं औरतूं उनखे पंहिंजो गुलाम बनाए छॾिया अञा इहो इरादो दिल में कयईं इरादो कंदो वियो रब करीम तो कह मेरा बादशाह के रब करीम मथे जो सूर ॾिनो आहे इरादो बदतर कयो इरादो एड़ो कई त बैतुल्लाह के भी शहीद कया मक्के जे माण्हू सभिनि खे क़त्ल कया अञा इहो इरादो कयईं रब करीम मथे जो सूर ॾिनो राजा का सुभान अल्लाह जा मथे जो रब करीम सूर एड़ो ॾिनो एड़ो शदीद सूर पयो न पी पियो सके न वेही पियो सके सुमी पियो बादशाह जेड़ा हकीम घुराया आया सुभान अल्लाह हकीम अचन समझ में गाल नथी अचे सूर इलाज करे करे थकजी पवन सुभान अल्लाह भागो वाला समझ में इलाज अचे ही न तो सुभान अल्लाह पर हलंदे हलंदे हिकड़ो हकीम वठी आया वो हकीम साहब हिन जी तबियत सही न थी मथे जो सूर नथो कदम दे हकीम घुराया है पर हकीम दंग करे छड़िया है उन जो मां हिकड़े शर्त सां इलाज कंदो सब बार निकरो तो बादशाह हुजे बियो मां हुजा सभिनि खे बाहर कढी बादशाह सां अकेलो बीठो आहे चवे थो ओ बादशाह हिकड़े शर्त सां इलाज कंदो साईं जो केड़ो तुंहिंजो शर्त आहे जेकॾहिं दिल जो राज ॿुधाईंदे दिल जो राज ॿुधाइण तुंहिंजो कमु आहे तुंहिंजो इलाज करण मां हकीम होदे ॾिठो कोई कोने हकीम जे करे दिल जो राज तो पुछा करे त मथे जो सूर कीअं पियो आहे सूर मथे में ओ पियो माग में इरादो कयो बैतुल्लाह के शहीद कराए छॾिया ओ मक्के जे माण्हुनि खे क़त्ल कराए मक्के जे औरतुनि खे गुलाम बनाए छॾिया अञा इहो इरादो कयो त मुंहिंजो मथे जो सूर शुरू थी वियो त बादशाह तो चवे बादशाह के हकीम तो चवे बादशाह ये दुनिया जे बीमारी जो सूर कोने ये सूर मुझे रब जे डंबर जो सूर किए लंदो ओ बादशाह तू बदतरीन सोच कईया अल्लाह जे बैतुल्लाह के शहीद कया अरे अल्लाह जो घर या पूरी नियत नहीं तने रब करीम मथे जो सूर नी ऐ जमे तो मक्के वारन के कत्ल करे छड़िया तो रब तो के मथे जो सूर छो न दी दो अरे इन मक्के वारन माई तरफ के आखिरी ज़मान नबी मोकलो को बचा जाओ तो सुभान अल्लाह का घटे में घटे जाओ दादा करण करे सुभान अल्लाह अज तारा अज तारा बादशाह के हकीम ने बादशाह तौबा कर दम जो रुठल रब राज़ी थी बादशाह तौबा कंदो आयो रब करीम उन जे मथे जो सूर खत्म करे छड़ियो मौला जेको रण करे सुभान अल्लाह चवे उन जा भी दुख सूर सब खत्म करे छड़िया मिलाद जे सके उन जो बेड़ो पार फरमाए प्रिय जा परवानो बादशाह वनी बैतुल्लाह के चिमड़ियो बैतुल्लाह जी ताज़ीम करण लगो बैतुल्लाह जे ला गिलाफ ठाराए करे बैतुल्लाह के गिलाफ मुबारक भी पाराए दुआ पिनी उदो बैतुल्लाह मां पांजे काफले
करे मुझे महबूब जे मदीने जे रवानो थियो सुभान अल्लाह यसरब सजबो यसरब हो यसरब यानी बीमारन जो घर बीमारन जो घर मानू बीमार थींदा हा दुनिया जा हकीम दंग थी वेंदा इलाज कोन थींदो हो यसरब बीमारन जो घर हो जॾहिं तो असांजे मुस्तफ़ा जा कदम लगा शान वणे त सुभान अल्लाह चइजा जॾहिं मुस्तफ़ा जा कदम लगा त बीमारन जे घर मां रब करीम मुस्तफ़ा जे कदमन जे बरकत जे करे पूरी दुनिया में शफा वारो शहर मदीने जो शहर बनायो बादशाह पंहिंजे काफ़िले वारनि खे वठी करे रवानो थियो यसरब ॾे बयान वारो लिखे थो त मुंहिंजे ओपरीअ जा परवाना जॾहिं बादशाह काफ़िले खे वठी करे यसरब में पहुतो आहे हेॾे निहारियो 2000 आलिम जॾहिं यसरब जे शहर में पहुता ईअं घिटनि में काॾे पिया भॼन के काॾे पिया भॼन हैरान थी वियो बादशाह हिन आलिमन जी कैफ़ियत खे छा थी वियो आहे पुछा कयईं तव्हांजी कैफ़ियत में चेंज अची वई आहे छा थी वियो आहे मूंखे हैरानगी वठी वई आहे अवां छा था कयो को काॾे थो भॼे को काॾे तव्हांखे छा थी वियो आहे उहे आलिमन चवण लॻा बादशाह वठी आयो यो शहर हुआ जेको आखिरी ज़मान नबी ईंदो उन जो आखिरी आराम गाह मदीने जो शहर इहो कंदो आयो कोने 1000 साल अॻु में मुस्तफ़ा जा मीलाद जा चर्चा थी आमन जा चर्चा मिलाद जे नबी जो मीलाद न कयो मीलाद ख़र्च त पंहिंजो था कयो तोखे साड़ जो थो थिए ॾाढा सुभान अल्लाह छो नथा चओ ईअं न चवंदा कयो त इहो मीलाद नथो खाए ईअं चवंदा कयो असांजे नबीअ जो मौजूदो आहे वेठो मदीने में आहे दुश्मन खे पीर जे ॻोठ में मीलाद नथो खाए सुभान अल्लाह खाइन त रोज़े धणीअ जा मीलाद गुलाम खाइन मीलाद खाइन हज़रत हक़ बाहू जा गुलाम खाइन मीलाद खाइन त मखदूम मोहम्मद इस्माइल प्यारे वारे जा गुलाम खाइन ओ मुझे महबूब जा परवाना मीलाद खाइन त रब मुर्शिद आशिक दीशा जा गुलाम मुझे महबूब जा परवाना अर्ज़ पियो कयां बादशाह पुछा कई आलिमन ॿुधायो ओ मुझे प्रिय जे आखिरी आस्थानो हे थींदो ओ बादशाह के आलिमन चवण लगा 2000 मां 400 आलिमन चवण लगा ओ बादशाह तू मोटे त मोट असां हिन शहर खे न छॾींदासीं मन असांजी क़िस्मत जा दर खुली पवनि इन आमना जे लाल जो दीदार नसीब थी पवे या असांखे नसीब न थियो मन असांजे पोयनि खे दिलबर नबीअ जो दीदार नसीब मुझे प्रिय जा परवाना 400 आलिम रहा उन बादशाह 400 आलिमन जेला 400 खरीद थियल गुलाम औरतूं खरीद करे उन्हनि जूं शादियूं करायूं उन्हनि खे घर बि ठाहे ॾिना सुभान अल्लाह मुझे दिलबर नबी जे लाइ भी मंदिर जगह ठाहे ॾिनी ऐं प्यारा दोस्तो खत लिखी ॾिनई जेको 400 आलिम में वॾो आलिम उन जे हवाले में अलाहे मुंहिंजो खत सांडे रखिजो अगर महबूब जो दीदार तव्हांखे नसीब थिए त तव्हां पेश कजो गुलामीअ में दुआ जेड़ा खत जे करे तव्हां पंहिंजे पोयनि खे न त भारत कंदा अचिजो मुंहिंजो खत सांडनि जीअं मुंहिंजो खत मुंहिंजे दिलबर नबी आख़िरी ज़मान नबीअ ताईं पहुची वञे थकिजी पिया हो त हाणे अधु वाक्य वरी पोइ ॿिए दफ़े ॿुधाईंदुसि
काटा था पोया हाथ मथे बड़ी सभई गड्डी करे सुभान अल्लाह जो जवाब दे मुझे महबूब मदीने वारे साईं जा दीवाना छो जो ईमान वारो वो होंदो आ जेको पांजे नबी जे शान ते खुश थींदो आ मुझे प्रिय जा परवाना बादशाह सजो उन आलमन जे रहण जो बंदोबस्त भी कयो हिकड़ो साल पाण भी रहियो रवानो थी वियो यमन दे वक्त गुजरंदो आयो महीना गुजरंदा आया साल बाद में वॾो ॻोठ बणिजी वियो आहे शहर बणिजी वियो आहे ॾींहं गुज़रंदा विया यसरब वारनि जा बाग भला थिया जो मुंहिंजे दिलबर नबीअ जी आमद यसरब में थी वई आहे मुंहिंजा मौला जेको रण करे सुभान अल्लाह करे उन्हनि जे घरनि में बि मुंहिंजे महबूब जे दीदार जा शान वाले दिल वाली रण करे सुभान अल्लाह कह जा फिर ये मिलाद में आयो है तो कोई भी खाली न मोटंदो आ शेर वाले तो दिल वाली रण करे सुभान अल्लाह आशिक तने जो सुना है आप हर आशिक घर तशरीफ लाते हैं मेरे घर में भी हो जाए सबके घर में भी हो जाए जलाना नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देव कैसा नूर छाया है अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीबल्लाह आज भी रहमत का झोल भर दे गालाइंदो तो भर भी न त जेड़ा माण्हू ईंदो तेरो मोटंदो खाली छो मोटऊं जॾहिं उथऊं त महबूब जी रहमत सां झोल भरे उथऊं बेड़ो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देव कैसा नूर छाया है पढ़ो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह जब तलक ये चांद तारे खिलमिलाते जाएंगे तब तलक जश्ने मिलाद मनाते जाएंगे नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह सरकार की आमद सरकार जे बराबर जो जवाब देनो बढ़िया समझ कर सरकार की आमद आवाज करो सरकार की आमद दिलदार की आमद हुजूर की आमद नूर की आमद नाफी की आमद ताहा की आमद जरा जोर से बोलो जोर से बोलो जरा ऊंचा बोलो तुम हाथ उठाकर बोलो नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या नबी अल्लाह ओ मुझे प्रिय जा परवाना मुझो प्री जड़े यसरब जे शहर में आयो मुझे महबूब जे साहब महबूब जे गुलामन
मुझे महबूब जे दादी जे मार का मस्त मुझे घर ओ महबूबा करम का मुझे घर दे सुभान अल्लाह करम का मुझे घर दे मुझे दिल पर नबी फरमायो ओ मुझा गुलामा मुझे दादी जे महार के छड़ियो मुझी दादी जाने थी त मां दिल पर नबी के जे घर में तो हलण चाया सुभान अल्लाह मुल्लो तो चवे नबी के गायब कोने मुझो पिरी तो फरमाए दादी के भी खबर जो पिरी दिल पर नबी सवारी करे उन जो यो मकाम बुधा त मुझे दिल पर नबी जो केडो न मकाम तारमा तेरो तरियो जा मिठा तुझे करे मुझे प्रिय फरमायो गुलामो दादी जी मार छड़ियो गुलाम दादी जे मार मां हथ कढिया पर वाह उन्हनि जे इश्क सां कुर्बान वञा घरनि जा अंगण बुहारे रस्ता बुहारे दरनि ते सावा गाह छले बीठा मन साए गाह खे ॾिसी दादी लड़ी पवे असांजे घर में करम थी पवे दादीअ खे बि ख़बर आहे दिल पर नबी कंहिंजे घर में थो हलण चाहे अयूब अंसारी पांजे घर के भी बुहारी दई छड़िया पांजे अमल के ऐलान करया मां मुसलो विछाए करे तू गुर ऐलान मां थो कया सुभान अल्लाह असांजे घर में अची वञे करम थी वञे अयूब अंसारी बाहर आयो हर को तड़पे तो महबूब असांजे अचे वाह अयूब अंसारी मुझे किस्मत का कुर्बान वञा मुझे दिल पर नबी जी दादी हलंदी हलंदी सभिनि जो अखियूं मुंतज़िर हो था जो कंहिंते महिरबानी थी थिए ओ दादी हलंदी हलंदी जॾहिं अयूब अंसारी जे घर में दाख़िल थी सुभान अल्लाह अयूब अंसारी जे हथरनि खे पेशानीअ खे सभु चुमण लॻा ओ अयूब अॼु तुंहिंजा बाग सभिनि खे मारे विया तुंहिंजे घर में मेहमान मदीने वारो ताजदार अयूब अंसारी जे घर में मुंहिंजो आमना जो लाल आयो मुंहिंजे दिल पर नबीअ जे ख़िदमत में उन बादशाह जो ख़त पेश कयो वियो आहे पेश कयो वियो मुझे दिल पर नबी फरमायो सुनो अली काथे आ अली के घुरायो वियो ओ अली के खत पढ़ियो वियो उन खत में दुआ जी इल्तिजा लिखियल ओ प्री जो गुलाम है अवां जे लाइ जगह भी ठाराए वियो ओ प्री बस मूंखे दुआन में याद फरमाइजो अल्लाह अकबर मुझे प्रिय जा परवानो उन हज़ारे साल अग में इश्क वारी तलब कई मुझे रब उन जी तलब पूरी फरमाए आशिक तो जवे सुभान अल्लाह जो तमा शेर अर्ज कया महबूब जेके रंगे न वो बिलाल बनजी वने वो अयूब अंसारी बनजी वने वो हुरैरा बनजी वने वो सिद्दीक़ अकबर बनजी वने वो फारूक आज़म बनजी वने उस्मान गनी बनजी वने वो मौला अली बनजी वने आशु छा तो जवे शेर हले तारमा तेरो तरियो छा बिलाल छा करम वाह सखी तुंहिंजी सखा हबशी मगर मौला घुरियो जा मिठा तुझे करे अज तो बेड़ो करे अज तारा
महबूब जो आया उते को महेसर फकीर जो रूह को मौजूद हो सुभान अल्लाह तो कभी दिल पर दामन तुझी हुजे हथड़ा महेसर जा हुजन दिल पर दामन तुझी हुजे हथड़ा पीर कोठ वारन जा हुजन मक़बूल थियो खोटो खरो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे नबी के सुञाणे न सुभान अल्लाह अबू जहल अंधो थियो काठ पियो कलमा पढ़े सुभान अल्लाह में कोन ठारे ना थोरो मथे अबू जहल अंधो थियो कलमा पढ़े सुथड़ बिठो भागन भरियो चमो जा मिठा तुंहिंजे करे चौगमदर दविया वारो भरियो मिठा तुझे करे के मुबारक रब करीम कलमो भी नसीब फरमायो नबी जो प्यार भी नसीब फरमायो मिलाद केर कंदो जो नबी सा प्यार कंदो खुशी वो कंदो जो जे अचण में खुश हुंदो जो जे अचण में खुश हुंदो वो ही उन जे अचण जी जो जे अचण में खुश आए न तो खुशी कंदो की तो के मुबारक नबी जे अचण में तो असा सुनी खुश आयो तने त मिलाद मल्हायूं था सुभान अल्लाह घर ते झंडा हणूं था तने त गलियूं सजायूं था तने त शहर सजायूं था तने त माला सजायूं था तने त ताजे गाॾियुनि खे सजायूं था ताजे दुकाननि खे सजायूं था दुनिया ॾिसे त जेको नबी आहे उहे नबी जो मिलाद नबी आए न तो छो मनाए फर्क तो सब सुभान अल्लाह जेको जंहिंजो हूंदो आ उहो ई उन जे अचण जी खुशी कंदो बुलंद जो तो डूल सुजो पियो खुदा कंदो ये क़यामत ताईं सुजल हूंदो आ ॾाढा तो सुभान अल्लाह जा हाणे मुझे महबूबा जे मिलाद खां तो मुंह फेरा मुंह भी तो भलो नबी जे मिलाद खां बस मुझे मुझो महबूब जिन जे मथा राज़ी थी सुभान अल्लाह केड़ा भी आशिक हूंदा किथे केड़े पेरा तो के बे कम सा हूंदो या किथे पर पहिरीं घुराए हेॾे हल मुंहिंजो मिलाद थो बाबू मुंहिंजे बचन मिलाद कयो आहे उते वञ कुर्बान मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जा गुलामो ओ सुन्नियो सुजाग जो खुदा रा सुजाग जो महबूब जे मिलाद जा झंडा हणो ये हुंदा कंजूस झंडे जा पैसा खर्च करे सुभान अल्लाह के झंडे जा पैसा न भरी बीमारी दे हज़ार रुपया खर्च थी मुसीबतन ते फजन फसादन में लखे रुपया खर्च करो तेरी जे मिलाद में एकड़ो 100 खर्च करे त सब डमर लही वे
मिलाद जो खुशी करे अल्लाह ताला उनके मुसीबतन को आरियो फरमाए। सुनियो पांजे नबी जे मिलाद जे करे छो जो तो असा जे बाबू बा रसूल जे गुलामन सुनन जे सुजाणप वारो महीनो आ। सुजाणप वारो महीनो आ। सुभान अल्लाह। ओ फिर जा परवाना ओ मुझे महबूब रसूलुल्लाह जा दीवानो मुझे महबूब जे मिलाद जो रैलियो निकरन पांजे कमन के पांजे दुकानन के बंद करे भी मुझे मुस्तफा जे मिलाद में हाजिरी भरियो। सुभान अल्लाह। मुझे कटू जली नहीं जरूर अरे दुकान जो बंद करे अरे होदे रैली में दुकान बंद कर दे बटरे पे कमा वो भलो कमा यो तो ने जन्म मिलाद जी खुशी मनाए के थो अन्न कासिम वल्लाह होती जड़ा वारो रबा वेरान वारो सुभान अल्लाह। कदे वो भी वक्त आयो हुई जो बीमारी में भी दुकान बंद कयो होंदे। सुभान अल्लाह। के दोस्तन जे खुशामदन में भी दुकान बंद कयो हुंदी इया सियासी लीडरन जे करे भी दुकान बंद कयो हुंदी मुझे प्रिय जे मिलाद जेला तो के हिकड़ो कलाक नथो मिले जो मुझे बाबू जे मिलाद जेला करे अल्लाह जी राज कसम बाबू रसूलुल्लाह जे मिलाद में जे करे हाजिरी भरे त के तरफ के हथ में कर दी नूर नहीं कोने कारोबार 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 ते मरदे तो काले करने दुनिया में जो मरे तो ये दुकान तुझा के हलाई दो वो कारोबार तुझा के हलाई दो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मोहम्मद राशिद रोजे धनिया ने सुभान अल्लाह। सुभान अल्लाह तो तमाम करामत बुधाया काफलो पे जे दीदार जेला मुर्शिद जे दीदार जेला एकड़ो पे ते पियो झार हले उनके जो अला तू हलंदे मुर्शिद जे दीदार जेला था वणो उन जेर महल्ला त सही पर झार के हकली अन्या काफलो जो अगते वयो त हिन दिल में सोचो अला मरी जो वने पो झार के हकली सुभान अल्लाह। वने हेड़ो करम छड़े दीदार छड़े जे झार वनी खाए सुभान अल्लाह। बेड़ो तरयो जा तुझे करे झार प्यारा दोस्तो छड़े करे जी लण वारी पियो करे हिकड़ो गेरो उडामीअ जी संग जे ओ सामो संग ते वेठो आ दिल में चई पर इहो सामो अची वेठो आ इनखे उथारे पो वञा के खंबाणीअ में विझी फेराए फेराए हिकड़ो ॿियो टियों सब गोड़ा खत्म थी आ गेरो न पियो थे हाणे ॿी बि झार खाए धीअ बि वञी धूड़ पाए नहीं करे काफले संग दियो जने कामिल मुर्शिद जो दीदार कोई हजरत मोहम्मद राशिद रोदे धड़िया पाजे मुर्शिद जो दीदार करे दिलियों ठारे करे अदा मुर्शिद जो दीदार इया न थींदो आ हजरत हक बाबू फरमायो त मुर्शिद दा दीदार वे म्या बाबू मैनू लख करोड़ हजार हो मुर्शिद जो दीदार लख जय और मुझे प्रिय जा परवानो जिया पांजे मुर्शिद जो दीदार करे मोकलाए पियो कदमन ते हथ रखे ओ सुना अर्ज़ा चओ छा तो चवे मुरीद पाण ईंदो आ या मुर्शिद छिक करे घुराईंदो आ मुरीद जो सुना मुरीद पाण ईंदो आ या मुर्शिद छिक कंदो आ हजरत मोहम्मद राशिद रोज़े धणी फरमाया बा पाण
अचे आ पे न गेरे के उठारे अचे आ पाण अचे आ ते न गेरे के उठारे अचे आ तो के मुर्शिद छिक करे घरायो ॾाढा तो जाओ मुझे प्रिय जा परवाना मुझे महबूब जे मीलाद जी रैली जो सद थे ये समझ मुझे दिलबर नबी जे गुलामी जो सद थियो आ छड भी महबूब छिक थो करे ॾाढा तो जाओ ठीक है दुकान जो हलाए कारोबार करे वो पांजे ला या पोयन जे ला मरीजो वेंदो त बगर गाड़ी बेचारे पोयन जे ला कठे कठे दुनिया करे करे बेचारो मरी वियो पर उन दुनिया जा मजा पोयन वरता पांजे ला छा कई पांजे ला छा कई पोयन जे ला त पगर गाड़े तो पर पांजे ला भी त कुछ गाड़ न तुके दुनिया ही आखिरत जो सबर खपे त मुझे मुस्तफा जी मीराद में आ मुझे मुस्तफा जी मीराद में रैलिन में आ मुझे प्री रादी थी मई त बिन जान जो सबर मिली पता कयो अल्लाह ताला तवा सा के प्रिय प्रिय जे बचन जे दर्ज गुलामी नसीब कबूल फरमाए तवा कोन थको मुंह थक जी पियो सुभान अल्लाह दुआए तैयार बैठा होता हूं अभी माशाल्लाह नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देख कैसा नूर छाया है अस्सलातु मैं वो सुन्नी हूँ जमीले कादरी मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा अस्सलातु वस्सलाम नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देख कैसा नूर छाया है अस्सलातु आखिर में कंहिंजी ज़ुबान खामोश न हूंदी हथ भी हेठि न हूंदो दिल सां ज़ोर सां मुंहिंजे महबूब जे नारनि जो जवाब मरहबा जो सरकार की आमद मरहबा दिलदार की आमद मरहबा हुजूर की आमद मरहबा जरा जोर से बोलो मरहबा जरा ऊंचा बोलो मरहबा हुजूर की आमद मरहबा अव्वल की आमद मरहबा आखिर की आमद मरहबा जरा जोर से बोलो मरहबा जरा धीरे बोलो मरहबा और धीरे बोलो मरहबा धीरे बोलो मरहबा मरहबा धीरे बोलो मरहबा जोर से बोलो मरहबा तुम हाथ उठाकर बोलो मरहबा नूर की आमद मरहबा नूर की आमद मरहबा मरहबा या मुस्तफा मरहबा या मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा जाओ मरहबा या मुस्तफा मुझे मिलाद जी जे खुशी हाथ मथे करे लड़ाई करे मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा सरकार की आमद सरकार की आमद दिलदार की आमद हुजूर की आमद पुरनूर की आमद अव्वल की आमद आखिर की आमद यासीन की आमद ताहा की आमद अव्वल की आमद आखिर की आमद हुजूर की आमद मरहबा पुरनूर की आमद मरहबा मरहबा यासीन की आमद यासीन की आमद बोलो बोलो यासीन की आमद ताहा की आमद आका की आमद दाता की आमद हुजूर की आमद नूर की आमद मरहबा
दस्तरखान